सोट जीअं तव्हां चओ मां वञी घर ॾे ॿुधाए आयो आहियां त असां राति कोन मोटंदासीं। ॼाणो खे पक आहे। मूंखे नथो लॻे जो सौट कूंज फ़ोन करे मंसूर खान खे हिते घुराए। तोखे लाचार न हुयो छो सौट कूंज खे तूं एॾो ख़ौफ़ ॾियार। छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे, असां तयारी सां उते वञी वेंदासीं। मंसूर खान जेकॾहिं हिते ईंदो त ज़िंदा सलामत वापसि न वञे। सोट हुन मुंहिंजी इज़त में अखियूं विधियूं आहिनि। उनखे पहिरीं गोली सीने वारी मां हणंदुसि। उन असांजे ख़ानदान में अखियूं विधियूं आहे। असां सभिनी जो दुश्मन आहे। बख़्श कोन कंदासीं। एक तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा त मुंहिंजो दर्द दिल जी दवा थी पवे हा। अरे जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा। हेलो जी चवां। अदा वारा घर खां ॿाहिरि वियल आहिनि। अॼु मौक़ो आहे मिलण जो। मां त अची वेंदुसि पर तो लाइ का मुसीबत न खड़ी थी। मूं लाइ का बि मुसीबत खड़ी कान थींदी। तव्हां अचो। ठीकु आहे, मां तयारु थी अचां। मां तव्हांजो इंतज़ारु कयां थी। कमदार तुंहिंजी कावड़ त असां ग़रीबनि मथां लहे ई कोन थी, पर मुराद वारनि तोखे सॼे ॻोठ में कुते वांगुरु डोड़ाए डोड़ाए मारियो। इहे अखियूं उन खे ॾेखार त तुंहिंजा तोदा ई कढी छॾनि। मां मुराद वारनि जूं पहाड़ूं हिन ॻोठ मां पटवाए छॾींदुसि कान न। इहा ॻाल्हि तूं दिलि में बि रख, कननि में बि रख, मथे में बि रख, ऐं खीसे में बि रख। पूरो ॻोठ ॾिसंदो त मां उन्हनि खां कीअं थो प्लान कयां। हल हाणे मुराद वारनि खां ई प्लान कंदो। हेतिरा पादर खाइण खां बि कोन सुधरियो, हाणे हिनखे मां सुधारींदुसि। बाबा ॾींहुं केॾो गरम थी वियो आहे। वञी का गाह मुठ करे अच वञी बकरियुनि जे लाइ। बकरियूं बुख ते बीठल आहिनि। मूंखां गाह कोन थींदी, भले बकरियूं बुख मरी वञनि। छोकिरीअ खे ॿाहिरि कोन था कढो। तोखां गाह नथो थिए न त पोइ काती खणी बकरियुनि खे सीर ॾेई छॾ। भले छोरी वञी गाह करे अचे, हिनखे कंहिं रोकियो आहे? ओए मां वञा मां गाह करण। वञ भले पुट, पर जल्दी मोटण जी कजाए। अम्मा गाह करे वापसि मोटी ईंदमि। ॿियो मूंखे कहिड़ो कमु आहे? मंसूर खान रहज़न वारनि जे ॻोठ तरफ़ छो पियो वञे? हाणे त मंसूर खान जी औताक ते वञणु अजायो आहे। जीअं मोटी वियसि त सोट विझंदो ॻीचीअ में हथ त हिकिड़ो कमु ॿुधायो में ई सोभ न करे आए। छा कयां? ईअं थो कयां रहज़न वारनि जे ॻोठ जे मथां फिरी थो वञां। पक वठां त सच में मंसूर खान रहज़न वारनि जे ॻोठ थो वञे या अॻिते थो निकिरी वञे। पता हाणे ॿुधायो त हिन जो छा करिणो आहे। अदा अजायो त हिन जे बारे में सोचियूं। वेठो आहे मुफ़्त जूं मानियूं खाईंदो। ही त मानीअ में ई महांगो आहे। हाणे बंदूक कयूंसि पूरो ऐं लाश खे कुलो ॾेई बिराज में उछले था अचूंसि। वॾो ज़ालिम अली खान, थी सघे थो त मुराद मूंखे बख़्श करे छॾे। तूं असांजे अमरा जो कातिल आहीं, पोइ तो इहो कीअं सोचियो त मां तोखे बख़्श करे छॾींदुसि? हले साईं बस हाणे बस। पंहिंजी ज़बान ते भले साईं जो नालो न खण, न त इहा ज़बान काकड़े खां छिके कढंदो साईं। अदाई पहिरें नंबर जो पूरो आहे। जेकॾहिं हिनखे असां ज़िंदा छॾियोसीं न त हीअ असां लाइ वॾा मसाला कंदो। भले भले, तव्हां मूंखे कसम खणायो। तोखे हिकिड़े शर्त ते छॾींदुसि। मूंखे तव्हां जा सभु शर्त क़बूल आहिनि। जेकॾहिं उन्हनि शर्तनि तां फिरंदे त पोइ तोखे माफ़ी कॾहिं बि कोन मिलंदी। मुराद, हिकु मौक़ो मूंखे भली ॾियो।
जेकॾहिं मां पंहिंजे वाइदनि तां फिरी वञा न त पोइ तव्हां भली मूंखे मारे छॾिजो। तोखे हिकिड़ो मौक़ो ज़रूरु मिलंदो, पर जेकॾहिं तूं पंहिंजी ज़बान तां फिरी वे न त पोइ तोखे मुंहिंजे कहर खां केर बि बचाए कोन सघंदो। हाणे कन खोले ॿुध त तोखे असां लाइ छा करिणो आहे। जेको थी गुज़रियो उनखे विसारे छॾ, हाणे नए सिरे ज़िंदगी गुज़ार। मूं त ज़िंदगी गुज़ारण जो ख़्वाब सोडन सां ॾिठा हुया, पर ज़बरदस्ती मुंहिंजी शादी ॿिए सां कराई वई। हू हिकिड़ो हादसो हुयो, उनखे विसारे छॾ। हुन हादसे मुंहिंजी सॼी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। हाणे मां सॼी उमिरि हिन घर में ककर जी ज़ाल बणिजी गुज़ारींदसि। मां पंहिंजे भाइरनि ऐं सोट जे कातिल जी ज़ाल सॾाई वेंदमि। तमामु जल्द तुंहिंजी सोडल सां शादी कराए वेंदी। हाणे सोडल मूंखे क़बूल कोन कंदो। ही त तूं मथां ग़लति फ़ैसिलो मड़ियल आहे सोडल जो। पोइ सोडल तोखे छो न क़बूल कंदो? न मूंखे ककर तलाक ॾींदो ऐं न ई वरी मां ॿिए हंधि शादी करे सघंदसि। मां मुराद खे सुञाणियां थी, हू तोखे हुनजे रिश्ते खां आज़ादु करण लाइ ककर खे पूरो करे छॾींदो। वो त तूं हिन रिश्ते खां आज़ाद थी वेंदीअ। खणी जो हाणे मूंखे सोडल सां परणायो बि वञे, पर हिन दिलि खे उहा ख़ुशी न मिलंदी। हिकु चकर तुंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशियूं ज़रूरु ईंदियूं। जेको ककर जे तुंहिंजे मथां कारो पाछो छायल आहे न, तमामु जल्द तुंहिंजो भाउ हुन पाछे खे पूरो करे छॾंदो। हाणे तूं पंहिंजे लाइ ख़ुशियुनि जो नओं सिज उभरंदे ॾिसंदीअ। तूं मायूस न थी, तमामु जल्द मालिक तुंहिंजे मथां महिरबान थींदो। हैदर, तव्हां ॿई हिते बीहो, मां थी मोटां। जी बाबा। हैदर, बाबा इन तरफ़ छो पियो वञे? मां सम्झां थो त छोकिरी जो मसइलो आहे। पोइ असां ॿिनि मां हिक खे पोयां वञणु खपे। अहिड़ी ॻाल्हि न आहे बाबा, पहिरियां बि उतां 2-3 चकर थी आयो आहे। हीउ ॻोठु राज़न वारनि जो आहे ऐं राज़न वारा बाबा जा वॾा दुश्मन आहिनि। मालिक साईं ख़ैरु कंदो। इतफ़ाक़ पुछी न ईंदो हैदर, तूं हिते बीह त मां बाबा जे पोयां थो वञां। जी भले वञ, पर बाबा खां थोरो परे रहिजां। मां ॿार न आहियां, हक़ीक़त खे सम्झां थो। हल सोना हल, अॼु तो जो ही शिकार करणो। इन कमदार जी त ख़ुदा कारण असां मथां कावड़ लहे ई कोन थी। निभागो जंहिंमहिल अचे थो अखियूं करड़ियूं करे ॾिसे थो। बाबा हुकुम कर तो ॾियूं कमदार खे सटको। कुछ अकुल कर मिठो, कुछ अकुल कर। बाबा मंसूर खान छा चयो? थोरी थोरियुनि ॻाल्हियुनि ते पाण में इख़्तिलाफ़ पैदा न कयो ऐं कोशिशि कयो जेको तव्हां खां नाराज़ हुजे उनखे मञाए वठो। अदा उहो त सही आहे, पर असांजी टारड़ पाई काॾे वञे जेका वेहाणी नथी ॾे। हा पुट, सही थो चवनि। असां थोरी थोरी ॻाल्हियुनि ते असुल हिक ॿिए मथां फूकिया वता हूं। इन्हनि नफ़रतुनि जे करे त असांजी क़ौम में ॿधी न आहे। अदी सही थी चवीं, असां हिक ॿिए जा पटका हलाइण में देरि न आहियूं कंदा। हिक ॿिए जे लाइ एतिरो त ज़िद वधी वियो आहे जो कॾहिं बि असां में ॿधी नथी थी सघे।
सम्झां थो त बाबा खे मारण जो हुननि पूरो प्रोग्राम कयो आहे, पर बाबा खे होशियारु करिणो पवंदो। ये सब तव्हांजे पिया? जी जी कहिड़े आहियो तव्हां? ही ॿुधाइण जो वक़्तु न आहे। ख़ुदा खे मञो, मूंखे तव्हां वठी हलो। वे मलूक तोखे ख़बर त हूंदी आहे वठ वठा छा जी आहे। सम्झां थो त या वठ वठां जुमे जे पोयां आहे, या वठ वठां तुंहिंजे छोकिरनि जी हूंदी। जुमो तॾहिं ई खोब में भॻो आहे। असांजा त छोरा ॻोठ खां ॿाहिरि वियल आहिनि, ही वठ वठां कंहिं ॿिए जे पोयां आहे। बाबा साईं, हाणे तव्हां निकिरण जी कयो। हा हा ऐं तूं परेशान न थी, मां हिन सां पाण मोदियां थो। इहा हथियार मूंखे ॾे, गाॾी काए रोड ते अच, असां अचूं ठहियल पहिरियां पहिरीं अचरिया। निकिरी वियो कमेरो कंहिं जाइ जो, जॾहिं हू असांजे घेरे में ई कोन हुयो, पोइ तूं हुनजे मथां फायर छो कयो? तुंहिंजी जल्दबाज़ी जे करे अॼु शिकार हथनि मां निकिरी वियो। मूं फायर न कयो, मंसूर खान जे पोयां हुनजा हमरा हुया। शायदि उन्हनि मां ई कंहिं असांखे ॾिठो ऐं मंसूर खान खे होशियारु करण जे लाइ उन्हनि ई फायर कयो। मंसूर खान त निकिरी वियो, पर सौट कूंज काॾे वई? कूंज जे मथां नज़र रखण लाइ मूं ठारे खे चयो। मुंहिंजो ख़्यालु त सॼो मंसूर खान तरफ़ हुयो। अदा जीअं फायरिंग थी, कूंजो तां वठी भॻी। पोइ उहा घर हूंदी, ॿियो काॾे वेंदी? मंसूर खान त असांजे हथनि मां निकिरी वियो, हाणे सौट कूंज जो छा कजे? उनजो बि सोचे था वठूं। जज़्बात में अची करे तव्हां मां को बि अहिड़ो क़दम न खणंदो जेको असांजो बदनामी जो कारण बणिजे। हाणे ॿुधाए त तूं केरु आहीं ऐं पोयां कहिड़ो मसइलो करे आई? मां तव्हांजे लाइ को बि मसइलो पैदा न कंदमि, बसि मूंखे भलाई कयो, मूंखे मंसूर खान वटि छॾे अचो। ठीकु आहे, मां तोखे छॾे थो छा, पर पहिरियां तूं इहो ॿुधाए त तूं आहीं केरु ऐं पोयां कहिड़ो मसइलो करे आई? मुंहिंजे मसइलनि खे तूं मूं वटि ई रहण ॾे, मूं ते भलाई कर, मूंखे मंसूर खान वटि छॾे अच। जेसिताईं तूं पूरी हक़ीक़त नथी ॿुधाई, असां हितां न चुरंदासीं। असल में मां मंसूर खान सां मोहबत कंदी आहियां। इहा ख़बर आहे, तॾहिं त एॾो बदनाम थी आहीं। बसि इहो ॿुधाए त तूं केरु आहीं? मां मलूक जी धीउ ऐं ककर जी भेण ऐं राज़न जी सोट आहियां। ओ मतिलबु तूं उहा ई छोकिरी आहीं जंहिंजे मथां असांजी पोती पाता हुई ऐं असांजो घोटु मारियो वियो। न में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। मतिलबु त हाणे तूं मंसूर खान वटि वञणु थी चई? जी जी। जेकर हिनखे मूं मंसूर खान वटि छॾियो त मुंहिंजा हथ कटिजी वेंदा। जेकर घर वठी वियसि त सोट मुराद मंसूर खान जो मुरीद आहे, उन वटि छॾे ईंदसि। जेकॾहिं मां हिनखे पाण वटि रहियां त पोइ ककर ई सोट कुलपरी जो तलाक कराए सघां थो।
छा पिया सोचो? तुझे बारे में पियो सोचा। मुझे बारे में न सोच, मुखे मंसूर खान वटि पुॼा। जे नथो पुॼाई त मां किथां पुछा करायो ते पुॼी वेंदसि। बड़ी दिलेर छोकरी है। अच्छा मैं तो वैसे छा। अदा रेज़न वारनि जे ॻोठ जे ॿाहिरां वॾी फायरिंग पई थी हले। तव्हां वरी सोट सोडल खे मंसूर खान वारनि जे ॻोठ ॾे मोकिलियो आहे। मालिक राम कंदो, सोट जो ओॾे कमु ई कोन हो त पोइ ओॾे छो वेंदो? अदा तव्हांखे सोट जी ख़बर न आहे? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हलूं था जांच ते, परेशान न थी अलाह ख़ैर कंदे। अचो। मालिक साईं ख़ैर कंदो, को न को मसलो ज़रूर थींदो। हा भाॼाई, सच पई चवी। इहा दुश्मनी तेसी ताईं ख़तम न थींदी जेसी ताईं ॿिन्हिनि धुरियुनि जा मर्द पाण खे मारे तबाह नथा कनि। सोडल जी ख़बर पई? सोडल खे मुराद कम सां मोकिलियो आहे। कहिड़े कम सां? इहा ख़बर न आहे, बाक़ी अदा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधण में आई आहे। कहिड़ी ॻाल्हि? इहो ॿुधण में अचे थो त रहज़न वारनि जे ॻोठ में वॾी फेरिंग थी हले ऐं सोडल बि ॻोठ में न आहे। रब साईं ख़ैर कंदो, मुराद बि सदाईं सोडल खे बाहि जी तरफ़ मोकिले छॾींदो आहे। ख़ुदा कंदो त रहज़न वारा पाण में विड़ी तबाह थींदा। सोडल ख़ैरनि सां वापसि ईंदो। अदी किथे आहे? पुट तूं इहो ॿुधाए त छा करे आई? मूं तोखां पुछियो त अदी किथे आहे? उहा त जीअं गाह ते वई आहे त मोटी ई कान्हे का। छोकिरो होश में न आहे मलूका, तूं वञी हुनखे जल त किथे न्याणीअ खे को नुक़सान न पहुचाए। जेकॾहिं छोकिरी असांजे मुंहं ते कारण मली हूंदी न त पोइ हीउ बि छोरो मुंहिंजो चवण कोन वठंदो। मालिक साईं तूं बाज़ारो आहीं, मुंहिंजी न्याणीअ मथां तूं बाझक जाए। हिते हिते मूंखे किथे वठी आयो आहीं? कि तव्हांजी जाइ आहे ऐं अॼु खां पोइ तव्हांखे हिते ई रहणो पवंदो। मूंखे मंसूर खान तरफ़ वञिणो आहे, मूंखे हिते न आहे रहणो। बेवकूफ़नि वारियूं ॻाल्हियूं न कर, थोरो सोच। कहिड़ी ख़बर तुंहिंजे भाउ ऐं तुंहिंजे सोटनि मंसूर खान खे मारे विधो हुजे? न न न, ईअं त नथो थी सघे। तुंहिंजा सोट ऐं तुंहिंजो भाउ सभु वॾा ज़ालिम आहिनि, हू कुझु बि करे सघनि था। छा तूं गुलपरी जो सोट आहीं? हा। तूं मुंहिंजे भाउ खां पलान करण थो चाहीं न, तॾहिं त मूंखे हिते आंदो अथई। न, मुंहिंजी इहा नियत न आहे। त पोइ साफ़ साफ़ ॿुधां न, तुंहिंजी नियत में छा आहे? मुंहिंजी नियत त साफ़ आहे, बस थोरो तूं सोच। तूं मूंखे बेवकूफ़ न बणाए। हू मंसूर खान खे कुझु बि नथा करे सघनि। मञा थो त मंसूर खान बची निकितो आहे, पर तुंहिंजा सौट ऐं तुंहिंजो भाउ एतिरा त ज़ालिम आहे जो सॼे ॻोठ खे वठी हींअर मंसूर खान जी औताक जी ॿाहिरां हलाक कयो बीठा हूंदा। हिन वक़्तु उन तरफ़ असांजो हलणु ख़तरे खां ख़ाली न हूंदो ऐं तूं हिते महफ़ूज़ आहीं। कंहिंजो बि शक न वेंदो त तूं हिते आहीं। पर जीअं ख़तरो टरियो, मां तव्हांखे मंसूर खान वटि छॾे ॾिनोसि। हिन ई तावे चाह त मुंहिंजे लेखी छो मां तव्हांखे थोको पवंदुसि। बसि कुझु नहीं सब्र कर, मुनासिब वक़्त है कि मां तव्हांखे छो छोकिरा अधी ॻाल्हि होती। छोकिरी उते बि न आहे, हिते बि न आहे पहुती। छोकिरी वई त आख़िर वई काॾे? तव्हांजे बंदूकनि जे ख़ौफ़ खां न्याणी अलाए काॾे मुंहुं कयो हूंदो। अदा जेकॾहिं कूंज घर न पहुती त असांजे मुंहं ते कालक मलजी वेंदी। इन कारण खे मंसूर खान जी रत सां धोईंदासीं। अदा इहा बात जी ॻाल्हि आहे। हिन वक़्तु सौट कूंज खे किथे ॻोल्हियूं? तव्हां ओसे पासे जे ॻोठनि में छोकिरी कूंज जी जांच कयो। मां शाहनवाज़ खान सां मिली अचां, ॾिसां त हू सलाह कहिड़ी थो ॾे। शाहनवाज़ खान खे चइजो त हीउ वक़्तु आहे असांजी मदद करण जो। जेकॾहिं हू पोइ ते हटे थो ऐं असांजी मदद नथो करे त पोइ कसम आहे मूंखे पंहिंजी इज़त ऐं गैरत जो, मां शाहनवाज़ खान खे सिधी गोली सीने में हणंदुसि। पंहिंजी कावड़ ऐं क्रोध ऐं इन गोली खे बचाए रख।
इहो मंसूर खान जो सीनो परुन करण में कमी थी। जेसीं ताईं मां शाहनवाज़ खान खां मिली अचां तेसीं ताईं को बि सख़्तु क़दम न खणो। तव्हां छोकिरी जांच कयो। मां थोरो ॿाहिरि थो वञा, जांच बि करे थो अचां ऐं तव्हांजे लाइ कुझु खाइण पीअण जो बंदोबस्तु करे थो अचां। मुंहिंजे रहण सां तुंहिंजे लाइ का परेशानी त न थींदी? तूं परेशानी पैदा न कजांइ, बाक़ी ॿी का परेशानी न थींदी। मां तो मथां भरवसो कयां थी। उमेद त जीअं मसइलो हल थींदो तूं मूंखे मंसूर खान वटि छॾे ईंदई। ज़रूरु छॾे ईंदुसि। मां ॿाहिरां दरवाज़ो बंदि करे वेंदुसि ऐं ॿाहिरि पहिरे जे लाइ हमराह बि छॾे वेंदुसि। इन करे तूं भॼण जी काम कोशिशि न कजांइ, न त पंहिंजे लाइ मसइला पैदा कंदी। ॻाल्हि इहा नाहे त तोखे मुहबत करण जो को हक़ नाहे, पर जेका तुंहिंजी इज़त बीठल आहे ऐं जंहिं मक़सद लाइ तूं कमु करीं पियो उन लाइ तोखे हर क़दम सोचे सम्झी खणणो हुयो ऐं ही तुंहिंजो क़दम इंतिहाई ग़लति आहे। हा मां साइणा, मां इहा ॻाल्हि तस्लीम कयां थो त मुंहिंजो इहो क़दम इंतिहाई ग़लति हुयो, पर मूंखे बदनाम करण जे लाइ उहे सभु मुख़्तलिफ़ प्रोपेगेंडा हलाइनि पिया। रहज़न वारा मीर शाहनवाज़ खान जा ख़ासि माण्हू आहिनि ऐं तो बि हाणे मीर शाहनवाज़ खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾेई छॾियो आहे। अमा साइणा, मां उन्हनि सभिनीनि खे मुंहुं ॾियण जी सघ रखां थो, बसि मूंखे रुॻो इहो ई ख़ौफ़ आहे मुंहिंजे करे बेगुनाह कूंज न मारी वञे। हू ज़ालिम आहे ऐं तूं छा थो सम्झी त हू नियाणीअ खे ईअं ई बख़्श करे छॾींदा? हू न सिर्फ़ु छोकिरीअ खे मारींदा पर हुन जे खून बहा जो बि तोखां मुतालबो कंदा। जॾहिं बि ॻाल्हियुनि में आया न त मां उन्हनि सां मुंहुं ॾेई वठंदुसि। जॾहिं बि हू ॻाल्हियुनि लाइ अचनि त तूं संग खणण लाइ तयारु थी वञजांइ। जेका छोकिरी तुंहिंजे नाले सां बदनाम थी आहे तूं उन सां शादी करे उनखे इज़त ॾींदे त इहा ॻाल्हि इते ई दॿिजी वेंदी। हू वॾा ज़िदी आहे न, मां छोकिरी खे मारण त पसंदि कंदा पर मूंखे कॾहिं बि कोन ॾींदा, पर पोइ बि मां पंहिंजी तरफ़ां पूरो ज़ोर लाहींदुसि तिन मसइले खे हिते ई हल कयो। रज़न, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त मंसूर खान आख़िर तव्हांजी झोलीअ मां कीअं निकिरी वियो। मूंखे इहो अंदाज़ो ई न हुयो त मंसूर खान जे पोयां गार्ड हूंदो। सफ़ा को ॿार आहीं रज़न, ईअं हू अकेलो कीअं निकिरंदो? हाणे छा करणु घुरिजे? चोरीअ खे पूरो करे छॾियो, उनजो लाश खणी वञी मंसूर खान जे ॻोठ में उछले अचो, उन ते कारही जो इल्ज़ाम हणी इहो बि तालबो कंदासीं त कारो बि हाज़िर कयो वञे। मंसूर खान सां गॾु छोरी बि असांजे हथनि मां निकिरी वई ऐं ख़बर न पई त कहिड़ो रुख कयूं। सफ़ा खे ईअं हिकिड़ियुनि जा गुड आयो। अरे रे, मंसूर त निकिरी वियो, छोरी बि तव्हांजे हथनि मां वई हली। ॿियो न, छोरी त मारे वेठो आहे ऐं छोरीअ जे मौत जो इल्ज़ाम असां मंसूर खान जे मथां हणणो आहे। जेको थी गुज़रियो उनजी मलामत मां हिते खणण न आयो आहे। हिन वक़्तु असांजे मथां छा थो गुज़रे उन्ही जो अंदाज़ो तव्हां लॻाए नथा सघो। इन सीने में दिलि मथां ज़ख़्म थी पिया आहिनि। उन्हनि ज़ख़्मनि ते मरम रखण जे बजाए लूण न मुरकियो। कावड़ खे पी वञ रज़न, कावड़ चङी ॻाल्हि आहे। पाण हींअर ई हलूं था मंसूर खान वटि त फौरी तौर ते छोरी वापसि कर। जे मंसूर खान असांजे ॻाल्हियुनि में न आयो त ॾाढो पछताईंदो, ॾाढो पछताईंदो। हुनजे मथां असां अगवा जो केस हणंदासीं ऐं इहो बि चवंदासीं त हिकु नौजवान छोकिरीअ जी इज़त लुटी अथई, हुनजी आबरू येड़ो लीड़ो कई अथई। पोइ ॾिसां त इहो निम जो कुओ असां खां केतिरो वक़्तु बिना पई लिखे। सोप सीरियल डोलाव हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।